जय झूलेलाल। अॼु तारीख़ 19 अगस्त 2020। चालीहो विर्त 25 झूलण साखियुनि में तव्हांजो स्वागत आहे। बाग़ में अलाई गुल वण टिण ॾिसजंदा आहिनि, पर उन्हनि में गुलाब जे गुल जी सोभिया ॾिसण जहिड़ी हूंदी आहे। लाल साईंअ जे भक्तीअ वारे बाग़ में पिणु इलाही भक्त आहिनि, पर संत पगुर जी ॻाल्हि सभ खां निराली आहे। लाल साईं संत पगुर जी भक्तीअ खे ॾाढो मञियो आहे। अॻियां हली धर्म जी जोत खे जगंदड़ रखण जी जवाबदारी लाल साईं संत पगुर खे ॾिनी आहे। अहिड़े झूलण अवतार लाल साईं खे वरी नमन। आयो लाल।